नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोयटा में खबर ॾींदा हलूं त कोयटा प्रेस क्लब में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ द जर्नलिस्ट JFAC जो इजलास हलंदड़ जेको 25 अक्टूबर खां 28 अक्टूबर ताईं जारी रहंदो, जंहिंमें PFU जे मरकज़ी उहिदेदारनि समेत पाकिस्तान जी समूरनि यूनियन जा अॻवान शरीक आहिनि। इन मौके ते कोयटा जे मक़ामी हाल में PFU जे JFAC जे मेंबरनि जे मान में ॾिनल मंझंदि वारी तक़रीब में पख्तून मिली अवामी पार्टी जे चेयरमैन महमूद खान ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं सिंधियुनि, बलोचिन, सराइकिन ऐं पख्तूननि जा कुदरती वसीला खसिया विया आहिनि। हिन मुल्क में अंग्रेज़नि वारे राज खां वठी अॼु ॾींहं ताईं चंद खानदाननि जो इक़्तिदार ते कब्ज़ो रहियो है ऐं हू हर आमिर ऐं जमहूरी हुकूमतनि में इक़्तिदारी सफ़न में शामिल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।